अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म पारां सनअती ज़रई शोबे जी तरक्की लाइ रोशन मईशत बिजली पैकेज जो ऐलान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां सनअती ज़रई माहिरनि ऐं कारोबारी वफ़द जी मुलाक़ात। नई बिजली पैकेज तहत सनअती ऐं ज़रई शोबनि खे 3 सालनि ताईं रिआयती अघनि ते इज़ाफ़ी बिजली फ़राहम थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त मुआशी टीम जी महिनत ऐं सभिनी जो सहकार सां ही सभु कुझु मुमकिन थियो आहे। सनअती शोबे खे 34 रुपयनि ऐं ज़रई शोबे खे 38 रुपयनि बदिरां फी यूनिट 22 रुपया 98 पैसा बिजली फ़राहम कई वेंदी। सनअत ऐं ज़राअत जा शोबा तरक़ी कंदा त मुल्क कर्ज़नि मां निजात हासिल कंदो। वफ़ाक़ी काबीना तहरीक लबैक पाकिस्तान ते पाबंदी लगाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास TLP ते पाबंदी जी सिफ़ारिश समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते गौर। इजलास में मुल्क में TLP जी पुरतशद्दुद ऐं दहशतगर्दी वारी सरगर्मियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। वफ़ाक़ी काबीना पंजाब हुकूमत जी सिफ़ारिश ते तहरीक लबैक पाकिस्तान ते पाबंदी लगाइण जी मंज़ूरी ॾिनी। ज़रियनि मुताबिक़ काबीना ज़ाब्ते जी कार्रवाई लाइ घरू खाते खे हुकुम जारी करे छॾिया आहिनि।